हयातियात क्लास 9 लाइ चैप्टर 4 लेसन 13 पार्ट 1 सेल ऑर्गेनेल्स जीव घड़े जा उज़वा आऊं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजीला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली खा असांजे जेको लेक्चर जो मौजू आहे सेल ऑर्गेनेल्स असीं पार्ट 1 पढ़ंदासीं। जीव घड़े जे बारे में असां अॻु पढ़ी आया आहियूं। मुंड में त जानदारनि खे सिर्फ़ु ॿिनि किंगडम्स में विरायो वियो, हिकिड़ो एनिमल जेको किंगडम एनिमेलिया हुयो ऐं किंगडम प्लांट आहे जेकी प्लांट सेल ऐं एनिमल सेल मंझां ठहियल जानदार हुया। एनिमल सेल या प्लांट सेल जेको आहे थोरे घणे फ़र्क़ु सां उन्हनि जे अंदरि जेकी ऑर्गेनेल्स आहिनि, जेकी नंढड़ा उज़वा आहिनि, उहे ॿिन्ही में तक़रीबन साॻा आहिनि थोरे घणे फ़र्क़ु सां। ऑर्गेनेल असीं छा खे चऊं था? ऑर्गेनेल असीं उन उज़वे खे चऊं था जेको पाण मेम्ब्रेन बाउंड हुजे, उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थियनि था। सो असीं अॼु पंहिंजे वीडियो लेक्चर में शुरूआति कंदासीं जीव घड़े जे अंदरि वारी दुनिया ॾिसण जे लाइ। एनिमल सेल आहे असां वटि, उन जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे पार्ट्स थियनि था। ऑर्गेनेल्स उन जे अंदरि थियनि था। मिसाल जे तौर ते सेल मेम्ब्रेन आहे, राइबोसोम्स आहिनि, लाइसोसोम आहे, सेंट्रियोल आहे ऐं असांजा पेरोक्सीसोम्स आहिनि, गोल्जी एपरेटस आहे, सेक्रेटरी वेसिकल्स आहिनि, साइटोप्लाज़म आहे, माइट्रोकॉन्ड्रिया आहे। ईअं असां वटि रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम, न्यूक्लियस आहे, स्मूथ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम आहे ऐं ईअं असां उन्हनि जी शुरूआति कंदासीं। सभ खां पहिरियां असीं खणंदासीं सेल मेम्ब्रेन खे। सेल मेम्ब्रेन The cell membrane is the outermost living boundary of all cells. जीव घड़े जी झली समूरनि जीव घड़नि जी ॿाहिरीं लिविंग बाउंड्री हूंदी आहे। इहो हिकु जानदार मादो आहे। इन सेल मेम्ब्रेन खे असां प्लाज़्मा मेम्ब्रेन जेकॾहिं स्पेसिफिकली ॻाल्हायूं त हिनखे प्लाज़्मा मेम्ब्रेन सॾिबो आहे। उमूमन असां जेकी अंदरि ऑर्गेनेल ॾिसूं था उन्हनि जे मथां जेको परदो चढ़ियल हूंदो आहे उन्हनि खे पहिरियों असां सेल मेम्ब्रेन सॾींदा आहियूं त हिननि जे मथां सेल मेम्ब्रेन वारो परदो चढ़ियल आहे। पर प्लाज़्मा मेम्ब्रेन जॾहिं असां चऊं था त उहो ख़ुशूसन ही जेका ॿाहिरीं बाउंड्री आहे उन जे बारे में असां सॾींदा आहियूं। सेल मेम्ब्रेन जा जीव घड़े जे लाइ खोड़ सारा कम थियनि था। मिसाल जे तौर ते नंबर पहिरियों कमु आहे सेपरेशन। हिकिड़े जीव घड़े खे ॿिए जीव घड़े खां अलॻि करण जो कमु जेको आहे उहा सेल मेम्ब्रेन कंदी आहे, प्लाज़्मा मेम्ब्रेन कंदी आहे। प्रोटेक्शन जो कमु ॾींदी आहे। जीव घड़े जे अंदरि जेकी बि ऑर्गेनेल्स मौजूदु थियनि था उन्हनि सभिनी खे प्रोटेक्ट करे रखणु पिणु हिन प्लाज़्मा मेम्ब्रेन जो कमु आहे। ऐं वरी इन प्रोटेक्शन में मूवमेंट जो बि अहम किरदारु आहे। मूवमेंट ॿितरफ़ी हिकिड़ो अमल आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो पासो इहो आहे त मूवमेंट में उहे शयूं अंदरि ईंदियूं आहिनि जेके कम जूं आहिनि, उहे शयूं ॿाहिरि वेंदियूं आहिनि जेके वरी कम जूं न आहिनि, बेकार मादा आहिनि। इहो प्लाज़्मा मेम्ब्रेन ई उन्हनि खे अंदरि छॾींदी आहे ऐं उन्हनि खे ॿाहिरि अलो कंदी आहे। ॿियो इहो आहे त खोड़ सारा अहिड़ा पार्टिकल्स थियनि था जेके जीव घड़े जे लाइ हानिकार हूंदा आहिनि। उन्हनि खे पिणु इहा प्लाज़्मा मेम्ब्रेन जेका आहे बचाव जो कमु कंदी आहे, उन्हनि खे अंदरि अलो न आहे कंदी। सो मूवमेंट जेको आहे प्रोटेक्शन जो कमु पिणु ॾींदी आहे त हिकिड़नि शयुनि खे अंदरि न आहे छॾिणो। इन तरीक़े सां उहा जीव घड़े जे अंदरे माहौल खे, अंदरियनि उज़वनि खे बचाए रखंदी आहे। मूवमेंट जीव घड़े जे अंदरि जेका थिए थी उहा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां थींदी आहे। तव्हां डिफ्यूजन जे बारे में पढ़ी आया आहियो, नफूज़ जो अमल, ऑस्मोसिस जो अमल पढ़ी आया आहियो। ऑस्मोसिस वारो अमल ख़ासि तौर ते सॉल्वेंट्स लाइ असां पढ़ियो हुयोसीं त पाणी हिकिड़ो यूनिवर्सल सॉल्वेंट आहे। उन जी जीव घड़नि जे अंदरि ऐं जीव घड़नि जे ॿाहिरि कीअं चुरपुर थींदी आहे। फैसिलिटेटेड डिफ्यूजन असां पढ़ियो हुयोसीं त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खे प्लाज़्मा मेम्ब्रेन डायरेक्टली अलो न आहे कंदी, तंहिंजे करे उन्हनि खे कंहिं न कंहिं ॿी शइ जी मदद खपे, फैसिलिटी खपे त उहे प्रोटीन्स हूंदियूं आहिनि, चैनल्स थींदा आहिनि जेके शयुनि खे सपोर्ट ॾेई, फैसिलिटी ॾेई करे उन्हनि जी अंदरि ऐं ॿाहिरि रसद खे मुमकिन बणाईंदा आहिनि। ऐं असां एक्टिव ट्रांसपोर्ट पिणु पढ़ियो हुयोसीं त इहो पिणु मूवमेंट जो हिकिड़ो अहिड़ो क़िस्म आहे जेको तवानाई जे ख़र्च ते थींदो आहे। ऐं बाक़ी जेके ॿिया तव्हां इहे टई क़िस्म पढ़ा, डिफ्यूजन, ऑस्मोसिस, फैसिलिटेटेड डिफ्यूजन, इहे टई जेके क़िस्म आहिनि उहे आहिनि पैसिव ट्रांसपोर्ट जा क़िस्म, यानी बग़ैर तवानाई ख़र्चण जे इहे शयुनि जी चुरपुर थींदी आहे पई। सो प्लाज़्मा मेम्ब्रेन आहे, उन जा इहे खोड़ सारा कम थियनि था जेकी जीव घड़े जे लाइ इंतिहाई ज़रूरी हूंदा आहिनि। ॿियो जेको ऑर्गेनेल आहे उहो आहे साइटोप्लाज़म। साइटोप्लाज़म अंदरि जीव घड़ो जेको जंहिं मादे सां भरियल आहे मुकमल तौर ते, उन समूरे मादे खे असां साइटोप्लाज़म सॾियूं था।
The cytoplasm is the jelly-like substance, consists of up to 90% water. Cytoplasm जेली नुमा हिकिड़ो मादो थींदो आहे जंहिंमें तक़रीबन 90% पाणी थिए थो. It also contains dissolved nutrients. इन साइटोप्लाज़म जे अंदरि ॻरियल खोराकी जुज़ा मौजूद हूंदा आहिनि जीअं ग्लूकोज थी वियो या लूण वग़ैरह थी विया एंड वेस्ट प्रोडक्ट्स ऐं वरी इन में बेकार मादा पिणु ॻरियल हूंदा आहिनि. इट इज़ मीडियम फॉर मेटाबॉलिक एक्टिविटीज़. इहो अंदरि जेके जीव गरड़े जे अंदरि जेकी बि मेटाबॉलिक एक्टिविटीज़ थियनि थियूं, शयूं टुटनि थियूं, शयूं ठहनि थियूं, उन्हनि जे लाइ साइटोप्लाज़म हिकिड़े क़िस्म जो मीडियम पिणु हूंदो आहे. साइटोप्लाज़म में जेकी बेकार मादा जमा थियनि था उहे इन्हनि ई मेटाबॉलिक एक्टिविटीज़ में पैदा थींदड़ बेकार मादा हूंदा आहिनि जेकी साइटोप्लाज़म में वञी करे गॾु थींदा आहिनि ऐं उतां पोइ इहे वरी ॿाहिरि ख़ारिज पिणु थींदा आहिनि. साइटोस्केलेटन जीअं तव्हां इंसानी जिस्म खे ॾिसो त उनखे पिणु हिकिड़े क़िस्म जी सपोर्ट मिलियल आहे. असां उन सपोर्ट जो जेको सिस्टम आहे उनखे स्केलेटन चवंदा आहियूं, यानी जेको हॾाऊं ढांचो थिए थो जेको असांजे जिस्म खे सपोर्ट कयूं झलियूं बीठो आहे. ईअं ई जीव गरड़े जे अंदरि पिणु हिकिड़ियूं सन्हियूं ऐं स्ट्रक्चर्स थियनि थियूं जेकी हिकिड़ो ढांचो सपोर्टिव ढांचो ठाहिनि थियूं. उन सपोर्टिव ढांचे खे असां साइटोस्केलेटन सॾियूं था. यानी साइटोप्लाज़म जे अंदरि स्केलेटन यानी सपोर्टिव सिस्टम. A microscopic network of protein consists of microtubules and various filaments that is spread out through the cytoplasm, providing both structural support and means of transport within the cell. ये प्रोटीन मां ठहियल फिलामेंट्स ऐं माइक्रोट्यूब्यूल आहिनि जेके पूरे साइटोप्लाज़म खे सपोर्ट फ्राहम कंदा आहिनि ऐं वरी शयुनि जी ट्रांसपोर्ट में पिणु मदद कंदा आहिनि. Microtubules are made of tubulin while filaments made up of active proteins. माइक्रोट्यूब्यूल्स जेके धागा थियनि था उहे ट्यूब्यूलिन प्रोटीन जा ठहियल हूंदा आहिनि ऐं जेकी वरी फिलामेंट्स असां छॾियूं था इहे फिलामेंट्स वरी एक्टिव प्रोटीन जा ठहियल हूंदा आहिनि. हाणे जेकी ट्रांसपोर्ट थिए थी मिसाल जे तौर ते जीव गढ़ जे अंदरि सेल डिवीजन जे बारे में तव्हां पढ़ियो हूंदो त उन जे दौरान छा थींदो आहे त इहे माइक्रोट्यूब्यूल्स जेके आहिनि उन्हनि में जा स्पिंडल फाइबर्स हिकिड़ा सन्हा धागा निकिरंदा आहिनि. उहे क्रोमोज़ोम्स खे सेल डिवीजन जे दौरान छिके अलॻि कंदा आहिनि. हिकिड़ा क्रोमोज़ोम्स हिकिड़े पासे हलिया वेंदा, ॿिया क्रोमोज़ोम्स ॿिए पासे ॾे हलिया वेंदा आहिनि. ईअं ॿ धीअर जी ॻड़ा ठहंदा आहिनि ऐं पोइ वरी ॿ जेके आहिनि सो धीअर जी ॻड़ा यानी डॉटर सेल्स ठहंदा आहिनि. उहे नवां जीव ॻड़ा थींदा आहिनि. वरी उहे अॻिते हली करे पाण टुटंदा आहिनि ऐं उन्हनि मंझां ॿ ठहंदा आहिनि. सो इहा जेका क्रोमोज़ोम्स वारी हरकत आहे उन्हनि खे छिके ऐं पासे ते करणु आहे न्यूक्लियस ॿ ठाहिण जे लाइ. इहो पिणु इहे साइटोस्केलेटन जा माइक्रोट्यूब्यूल्स ऐं जेकी फिलामेंट्स थियनि था उन्हनि जी मदद सां इहो मुमकिन थींदो आहे. न्यूक्लियस या मर्कज़, न्यूक्लियस खे सादी ॿोलीअ में तव्हां जीव गरड़े जो दिमाग़ चई सघो था. दिमाग़ हिन जे लाइ त जीव गरड़े जे अंदरि जेकी बि एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि मेटाबॉलिक एक्टिविटीज़ उन्हनि खे इहो न्यूक्लियस ई कंट्रोल कंदो आहे. या अञा बि ईअं चई सघो था त जानदार कहिड़ियुनि ख़ासियतुनि वारो थींदो, जानदार केतिरे क़द बुत जो थींदो, उन जा लुक्स कीअं हूंदा, जीअं ॿारु ॼमंदो आहे त उन जा मुहांडरा कीअं हूंदा, इहो पिणु न्यूक्लियस जी बदौलत ई तय थींदो आहे. छो त हिन न्यूक्लियस जे अंदरि उहो जीनियाती मादो हूंदो आहे जेको विरसे में असांखे पीउ माउ खां मिलंदो आहे. द न्यूक्लियस इज़ द लार्जेस्ट ऑर्गेनेल एंड कंटेन्स जेनेटिक इंफॉर्मेशन DNA. न्यूक्लियस या मर्कज़ जीव गरड़े जो वॾे में वॾो उज़वो आहे ऐं उन जे अंदरि ई जीनियाती मादो DNA रखियल हूंदो आहे. इट डिस्टिंग्विशेस यूकेरियोट्स फ्रॉम प्रोकैरियोट्स. मर्कज़ी उहो हिकिड़ो ऑर्गेनेल आहे जंहिंजे बुनियाद ते पंजनि ई किंगडम्स खे असां ॿिनि वॾनि ग्रुपनि में विरायूं था. हिकिड़ा जानदार असां कयासीं यूकेरियोट्स ऐं ॿिया कयासीं प्रोकैरियोट्स. यूकेरियोट्स उहे जानदार हूंदा आहिनि जंहिंजे अंदरि वेल डिफाइंड न्यूक्लियस मौजूदु हूंदो आहे, यानी हिकिड़ो मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस मौजूदु हूंदो आहे. ऐं प्रोकैरियोट्स वरी उहे जानदार आहिनि, हाणे उहे जानदार जंहिंजे अंदरि ट्रू न्यूक्लियस मौजूदु न हूंदो आहे. जीअं ॾिसो हिन में तव्हांखे न्यूक्लियस नज़र नथो अचे, हिन में तव्हांखे नज़र अचे थो. ही यूकेरियोट आहे, एनिमल सेल आहे. ही हिकिड़ो बैक्टीरिया आहे, प्रोकैरियोट आहे, छो त हिन जे अंदरि मर्कज़ मौजूदु कोन्हे को. उनजो जेको जीनियाती मादो आहे उहो तव्हांखे खुलियल साइटोप्लाज़म जे अंदरि विच ते रखियल नज़र अचे थो. न्यूक्लियस जा कुझु अहम हिसा थियनि था. न्यूक्लियर इनवेलप थींदो आहे, यानी न्यूक्लियर जे चौधारी जेको मौजूदु परदो आहे उनखे असां न्यूक्लियर इनवेलप सॾियूं था. न्यूक्लियोप्लाज़्म
न्यूक्लियस जे अंदरि जेको मादो थिए थो पाणियाठ भरियल थींदो आहे उनखे असां न्यूक्लियोप्लाज़म सॾींदा आहियूं। जीअं जीवगढ़ जे अंदरि जेको पाणियाठ भरियल थिए थो उनखे चइबो आहे साइटोप्लाज़म। ईअं वरी न्यूक्लियस जे अंदरि जेको पाणियाठ भरियल हूंदो आहे उनखे चइबो आहे न्यूक्लियोप्लाज़्म। न्यूक्लियोलस इहो न्यूक्लियस जे अंदरि ई वरी मर्कज़ ते RNA जो एग्रीगेशन हूंदो आहे। RNA जेको भरियल हूंदो आहे उनखे असां सॾींदा आहियूं न्यूक्लियोलस। ऐं ॿिया थींदा आहिनि न्यूक्लियर पोर्स। ही मथां मथां तव्हांखे न्यूक्लियर इनविलप में सोराख नज़र ईंदा हूंदा, इन्हनि खे असां चऊं था मर्कज़ी सोराख न्यूक्लियर पोर्स। इन्हनि पोर्स जे ज़रिए शयुनि जी अचु वञु ऐं रसद जेका आहे उहा साइटोप्लाज़म ऐं न्यूक्लियोप्लाज़म में थींदी रहंदी आहे पई। In non-dividing cell, the genetic material is found in the form of network in the nucleus called chromatin network. नॉन डिवाइडिंग सेल जॾहिं हिकिड़ी पोज़ीशन हूंदी आहे, तव्हां सेल साइकिल पढ़ी हूंदी, उन सेल साइकिल में ॿ वॾा फेज़ थींदा आहिनि। हिकिड़े खे असां चवंदा आहियूं तव्हांजो सेल साइकिल पूरी सम्झो, ऐं ॿियो जेको हिसो हूंदो आहे उनखे चवंदा आहियूं सेल डिवीजन। ख़ासि तौर ते इवन सेल डिवीजन जेको उहो सेल साइकिल जो हिसो आहे, पर सेल डिवीजन ख़ुशूसन जॾहिं असां चऊं था त यानी इहो उहो हिसो आहे जीव गरड़े जो जॾहिं जीव गरड़ो ॿिनि धीअर जीव गरड़नि में विरहाइजंदो आहे। इन खां अॻु वारी जेका स्टेज आहे उनखे चऊं था नॉन डिवाइडिंग सेल, यानी जीव गरड़ो जॾहिं वॾो थींदो आहे। इन जे दौरान छा थींदो आहे त इहो जेको जीनियाती मादो आहे उहो इन न्यूक्लियस जे अंदरि हिकिड़े धागे उलझल धागे जी सूरत में मौजूदु हूंदो आहे, जीअं हिते तव्हांखे नज़र अचे थो। इन टाइप जॾहिं जीनियाती मादो मौजूदु हुजे त उनखे चइबो आहे क्रोमेटिन नेटवर्क। ऐं सेल डिवीजन जे वक़्तु इहो ई क्रोमेटिन नेटवर्क वरी एक्स टाइप जीअं क्रोमोज़ोम तव्हां ॾिठो आहे उहा सूरत अख्तियार कंदो आहे। सो सेल डिवीजन जे वक़्तु इहो क्रोमोज़ोम्स जेके आहिनि ज़ाहिर थींदा आहिनि। उन खां अॻु नॉन डिवाइडिंग सेल वक़्तु इहो ई जीनियाती मादो क्रोमेटिन नेटवर्क जी सूरत में मौजूदु हूंदो आहे। असांजो अॼोको वीडियो लेक्चर एनिमल सेल जे कुझु ऑर्गेनेल्स जे तारुफ़ सां गॾु पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए वीडियो लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।